पंहिंजनि ते बि मयार, इहा मयार जी बेइज़ती आहे। जेकॾहिं पंहिंजा इहे ॾुख न ॾियनि त असां बि टाप जा हरामी थी वञूं। पंहिंजनि जा ॾुख बि ज़रूरी मिलनि। हा जवान जी औलाद, हा सबर, इहा ई त इंसान जी कामयाबी जी क़रीब थियण जी निशानियूं आहिनि त पंहिंजा थोरो ग़ैरनि जे आॾो, ग़ैरनि जे वातों बुरायूं ॾसराईंदो आहे। ॾसराईंदो माना सम्झो न, ॿुधराईंदो आहे। तुंहिंजा पंहिंजा जेकॾहिं ग़ैरनि जे आॾो तव्हांजी इज़त ते वार करण लॻनि त इहा वॾी में वॾी निशानी आहे त तव्हांजी कामयाबी क़रीब आहे। उहा हयाती बि कहिड़े कम जी जो कंहिंजा ॾुख ई दिलि ऐं दिमाग़ में न हुजनि। दिलि ऐं दिमाग़ में ॾुख जेकॾहिं आहिनि न त तूं असली ऐं नस्ली आहे। जिन जे दिलि ऐं दिमाग़ में ॾुख ई न आहिनि त अल्लाह माफ़ करे, उन्हनि जे लाइ वॾा किस्सा। गुरबत अल्लाह ॾही बि आज़माईंदो आहे, अमीराप अल्लाह ॾही बि आज़माईंदो आहे। गुरबत रब जेकॾहिं ॾिनी अथई त वरी सबर जा रस्ता बि ॾेखारई थो। सबर ऐं नमाज़ खां चवई थो मदद वटि। गुरबत जे वक़्त में हुननि खे दोॾा फाड़े न ॾिस। पंहिंजे ख़्यालातनि में बि अहिड़ी के ॻाल्हियूं न आण। जेकॾहिं हुननि जी पर्सनैलिटियुनि खे ॾिसंदे थी सघे मतां उहे क़दम खणा पवनी जो बाद में तोखे जा क़बर में पहुचाइनि, जा जेल जे क़ैद में पहुचाइनि। ईंदो वक़्तु जीअं रब हिननि खे बि ॾिनो आहे तोखे बि ॾींदो। कंहिंखे देरि मिलियो, कंहिंखे सवेर मिलियो। किन खे सवेर मिलियो वरी उन्हनि खां देरि खसिजी वियो। जिन खे देरि मिलियो आख़िर दम ताणी रहियो। हा, परेशान न थी। हर ॾींहुं हिकु जहिड़ा न आहिनि। रुगो तूं महिनत पाबंदी सां कर। हक़ हिलाल जी रोज़ी घर में आण। हक़ हिलाल जी रोज़ी खाईंदे, ॿियनि नसीबनि खे दावत ॾींदे, हराम जी रोज़ी जेकॾहिं घर आणींदे, नसीबनि खां बि महरूम थींदे, घर जे भातियुनि खे बि गहपिन ऐं क्रोधनि में मशगूल कंदे। मशगूल ॾुखनि त सबर ऐं नमाज़ खां मदद वटि, सुखनि त अल्लाह जे शुक्र